ओ वाह फटाका थई फटाका फटाका कोन्हनि पटाटा आहिनि अरे पटाटा न बाबा फटाका फटाका हैप्पी न्यू ईयर अची वियो आहे 9 साल सब्जी खपे त ॿुधाए बाक़ी फटाका कोन्हनि हल ठीक आहे फटाका थई पटाका कोने पटन ते बंदिश लगी पई आहे तूं ॿार ई जा बाक़ी ॿार न आहियां छा आहियां ॿारियूं ॿार हेॾो कोराड़ो लॻो पियो ॿार ई अञा अरे अम्मा चवंदी आहे तूं ॿार आहियां नंढड़ो किथां ई नंढो किथां नंढो आहे अम्मा चपरा बाक़ी छा पूगल ई आहे असां ॿार हूअं छा ॿारींदासीं ख़ुशी कयूं न नए साल ख़ुशी छा जी माण्हू पियो मरे न तूं ख़ुशी थो करीं रुगो मौत मौत खई माना ख़ुशी न कयूं छा जी ख़ुशी 9 साल थिया 2021 हा बाबा मेणबती ॿार इन में ख़ुशी कर ख़बर ई कोन्हे तरी तूं खाली नथो हलेस पियो ओ वाह फटाका अथव फटाका हैप्पी न्यू ईयर जा अब फोन पे या फोन वठ न मोबाइल मोबाइल ॾियो ए मोबाइल दुकान तव्हां नथा रखो फटाका फटाका हूंदा खपाए छॾियासीं वठो न नए साल गॾो गॾु मोबाइल सां फटाका बि हुजनि बाबा धमाका हणूं हा ओए बीहो 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 बाबा बीहो पहिरियों नंढड़ो ॿार वठंदो तव्हां वॾा हो मूंखां हे बि वॾो आहे मूंखां हे बि वॾो आहे मां नंढड़ो ॿार आहे मां वठंदुमि न दबलो बाबा असांखे फटाका ॾियो बाबा 9 साल आहे असां ॿारींदासीं फटाका बारी हा लॻी न वञे छो लॻे थो मूंखे हे कहिड़ो आहे यार हे नंढड़े ॿार वारा हिकिड़ो मिंट ॿारे ॾिसां मां हिकिड़ो मिंट हे आहे चिश एतिरो वॾो धमाके वारो ॾे हे आहे घणे जो आहे घणे जो बाबा 50 ॾियूं था हुकुम आहे तव्हांजो बाबा हा हुकुम आहे हे वठो ठीकु आहे हाणे थी हैप्पी न्यू ईयर बाबा हैप्पी न्यू ईयर छा नालो अथई मुर्तज़ा तुंहिंजो रफ़ीक रफ़ीक तव्हां वरितो आहे फटाको न मूंखे ॾे हैप्पी न्यू ईयर न मल्हाईंदव तव्हां हा वेरी गुड 50 वठो पैसंदा बाबा पैसंदा पियो ऐं असांजे माना नवां आहियूं असां बि ॿ ॾे मूंखे ॿ हां ॿ ॿ टे ॾे जा हे वठो बाबा हे वठो उहो टे ॾे हिकिड़ो ॿियो बि ॾे बाबा तोखे ॿ ॾींदोमांइ मां ॿुधायां थो मां हा मुर्तज़ा बस सही आहे हल तूं टे हल बाबा बस ठीकु आहे भयो आहे अरे गुंदो वेठो आया ॾेखारियां थो पुट बम हा अचो भाऊ अरे छा आहे हे अथई बम हा बम अथई हैप्पी न्यू ईयर बम हैप्पी न्यू ईयर बाबा हे ॾिस मां वटि बम न आहिनि हे ॾिस तूं यार आहे न तूं मूंखे ॾे हल छा यार मां तुंहिंजो तूं मूंखे छो खसे वेंदो भई छो खसे वेंदो आहीं मूंखां बिरयानी खसे वई मूंखां खसे वई टापियूं काथे ख़ुशियूं मां यार अचो। चढ़ो आचा हा छा मां न ॾींदो मां ॿुधायां थो मां चढ़ो थी वियो छा चढ़ो थी वियो ॾे बम ॾे हल बम टोपी हले शी लॻो पिया टोपी न ला मुंहिंजी रे टोपी। चढ़ो आंदा भला हैप्पी न्यू ईयर पुट सां मल्हाईंदासीं हैप्पी न्यू ईयर हाय मोबाइल बि अथई मोबाइल बि हेयर कार्ड बि कंदो मां हिन में हाय ॾिस हाय बी पप्पा खे चवां मूंखे बि वठी ॾींदो हिकिड़ो मिंट हे थी हल हा हे थी बम थियो अचे फोटू हलो ओए अरे मां आणंदो बम आणंदो छो हले रे मूंखे ॾे फाड़ींदो बम चढ़ो थी वियो चढ़ो थी वियो शफ़ा चढ़ो थी वियो दबला बम फाड़ींदो न पोइ ईअं धमाको कंदे तूं वॾो किनो धमाको ईअं पोइ मां तोखे लालीपॉप बि खाराईंदुमि हल किनो लालीपॉप असांजे बम थी बम हैप्पी न्यू ईयर बाबा पप्पा खे चवां थो मूंखे पप्पा वठी ॾींदो भले चओ पप्पा खे हल हा हल पप्पा छो रड़ियूं कयूं तो मूंखे बम नथो ॾे न बम हिन वटि बम नथो ॾे बम वठी ॾे चरा तो रहियो दिमाग़ ख़राब हो चपराया पुट दबला 9 साल असां इबादत तो कयो वेठा अलाह साईं ख़ैर सां गुज़ारे पोइ साल वांगुरु हालत न थिए तव्हां वरी फटाका था ॿारियो धमाका था कयो इहा शराफ़त आहे तव्हांजी पाणे में इहो सेठ साहिबु असां
पंहिंजो नए साल जी ख़ुशी था कयूं 2021 जी। वॾा माण्हू निमाज़ूं पढ़ो, असां नंढा ॿार जेको आहे धमाका कंदासीं, ख़ुशी कंदासीं। हा अरे बाबा ज़रूरी त न आहे रुगो बसि वॾा नमाज़ूं पढ़नि, इबादतूं कनि, नंढनि ते बि फर्ज़ु आहे ऐं ॿारनि जी दुआ जल्दी ॿुधंदो आहे अला साईं। इन जे करे ॿारो सभई मिली करे बाबा दुआऊं घुरो त अला साईं ख़ैरु करे 2021 जेको साल आहे इहो सुठो गुज़रे, बीमारियुनि मां जान छुटे। बिल्कुलु असांखे पोइ बि पढ़ंदासीं असां, पर पहिरियों त असां धमाका त कयूं न बाबा, नए साल जी ख़ुशी त कयूं न। हे ॾिसजांइ, ओए 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 बीबी, हे ॾिसजांइ हिनखे मां जेको सेठ साहिब खे न धमाको वठी करे ॾिजांइ यादि तो। अब असां ख़ुशी कंदासीं। हे ॾिसो, हे ॾिसो, हे ॾिसो, हे ॾिसो बाबा 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 डिॼी वई ॾिठई हेती धमाको बाबा, हेती धमाको। हा पढ़ियो ई मुंहिंजो ज़रे घटि। अरे अरे गुंदड़ा वठ जरा दबले पुट मां त न कमाए न कजा मूंखे न वञा, मां ॿुधायां थो वठ गुंदड़ा। अरे कसर थी माचिस कसर माचिस कसर बम तो खसे वा मम्मा खे ॾियो, मां मुंहिंजा बम दहशतगर्दी आया दहशतगर्दी आया बम ॿारनि बि। छा मां पैसा न वठी आयो आहियां, मां पैसनि सां वठी आयो नंढे लाइ बम ॿारींदे त पोइ वॾो थी छा कंदे? चरिया दिमाग़ ख़राब थी उछला धमाका थो करे डेजाले रोली असांखे गुंडले खे डेजाले थो। मां ॿाहिरि निकिरी जा पुटु, मां ॾिसंदो मां ॿुधायां थो, मां चपरा खे ॿुधायां थो। बुधा मासी चपरा तव्हां न हुजो सेठ साहिब, मां कुटिया ॿुधायां चवां थो हल न हल तूं हल बाबा। हे लाली पाती छॾो कन में ॾिसी छॾियो भाई। हल 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 हलिया गुंदड़ा पुट हलिया। हैप्पी न्यू ईयर में नथा करणु ॾियो तव्हां असांखे। अरे हा हाणे हल पुट गुंदड़ा हल पुट तूं घर हल छॾ न किननि ॿारनि सां न खेॾंदो कर। ओए फटाका मेले ॾिजो मूंखे। हा उछलियूं बाबा उछले छॾिया मां हिनखे छॾ फटाका तो वारींदो वरिते निंड हराम करे छॾियो। असांजी नए साल जी ख़ुशी आहे। ॾाढी वारी फटाका ॾाढी फटाका ॿार त ॾिसो अल्लाह साईं ख़ैरु कजाए। 2020 त अहिड़ो साल लॻो जो अहिड़ी बीमारी आई जो ख़ल्क दुनिया छॾे वई ही जहान। बसि जेको बचियो भाग सां। 2021 अलाह को सुठो साल आड़े अॿे खे चवां। हा अलाह ख़ैरु करे हर जहान ॾे। अम्मा सम्झाए पंहिंजे गुंदले खे खसी वियो मुंहिंजा फटाका खसी विया हैप्पी न्यू ईयर जा। मां हैप्पी न्यू ईयर मल्हायां पियो, मुंहिंजा खसी विया 50 रुपया वरिता मां। ख़ैरु आहे बा वॾो आहे, खसी उछलियाई त छा थियो हिन में? धमाका कयो था त पीउ जी शादी अथई हिते अची करे धमाका वरितो आहे कंदो किनो काई जाइ जो। को बीमार आहे, को सीमार आहे, को दिलि जो मरीज़ आहे, तूं वठी धमाका कंदो। कंहिं बि ॿार खे न वॼाइणु घुरिजनि फटाका ॿिए खे चवां। ख़्यालु कंदो कर रब्बा। हा वॾो शी वियो आहे तूं, पैसनि जो बि नुक़सानु करे सुभाणे कंहिं धमाको करे कंहिंजे घर खे बाहि लॻी वञे, ॿिए खे चङो बम लॻी वञे त पोइ छा शीतो? असां ग़रीब माण्हू किथां पूरा थींदासीं अबा? हा मां इहा ॻाल्हि आहे बिल्कुलु बिल्कुलु। माण्हुनि जा छिरक निकिरी वेंदा आहिनि, को बीमार हुजे को छा हुजे। ठीकु आहे मां बसि आईंदा फटाका न वॼाईंदुमि। बसि दुआ घुरंदुमि अलाह साईं साल ख़ैर जो गुज़ारिजांइ 2021। छा बस्ती अबा त फेर न कंदो करे इहे धमाका अबा? तूं त सियाणो आहे न दबला पुट सदको वञाए। ये वियो त तोखे मानी खाराया मां अबा। ख़ैरु थी वियो बसि भले ठीकु आहे हैप्पी न्यू ईयर। तव्हांखे बि हुजे हैप्पी न्यू ईयर, नओं साल जी मुबारकूं। अलाह ख़ैर जो हाणे इहो नओं साल 2021 ख़ैर सां गुज़रंदो। बाबा हैप्पी न्यू ईयर। तो जेकर तव्हांखे ही वीडियो पसंदि आयो आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दबायो। महिरबानी।